खबरदार अचो साईं अचो 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 तव्हां मेन परे बि सां ॿुधो तॾहिं पधरायो हले अचो भला पोइ तव्हां त दादा तव्हांजी घरवारी अचे ॿिनी लॻो हिकिड़ो अचे हा हला अचो खबरदार अचो 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 लज न कयो लज छा था कयो हा हली जोयो जोया साहब कचहरी करणु बंदि कर भला हेॾे अचण हले 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 परे खां थोरो त लॻी वेई जेका वधीक थोरो लॻंदी हले 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 शाबाश सिकंदर मेमण तूं बि परे खां न खेल ऐं वेझे अची कर हले सभी दोस्तों के सिकंदर मेमण हलिया दबाव त नहीं है कोई तो निकलाई घणा हेडा निकलाई त तू रिकड़ो निकलाई निकलो करे असबर तू भी हलिया अहमद अली तू भी हलिया आशा ॾाढी सुठी रही है मुझे ख्याल सां तमामु सुठी ॻाल्हि आहे त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिंखे माण्हू मंझि अचे बि ॿाहिरि जीअं असांजा जेके आहिनि सिंध जाम पाण ते काफ़ी फैमिलीज़ आहिनि पर माशाल्लाह कलेक्टिवली जेको आहे सॼे माण्हू खे जेको माण्हू ऑर्गनाइज़ कनि था मशहूरु थी वियो मशहूरु थी वियो आसिफ कुंवर थी वियो ये ॾाढो सुठो एफर्ट आहे मुंहिंजे ख़्याल सां बजाए जेके टे चारि माण्हू अच्छा कोई तनक़ीद कान्हे इहो कलेक्टिवली सभिनी खे स्टेप अप करणु वेठा सभु पंहिंजे हिसाब सां ऐं असीं नंढा आहियूं